इस्लामाबाद की मक़ामी अदालत अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ते क़त्ल की साज़िश केस में शेख रशीद की वधीक जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द कंदे खेसि जुडिशल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। आसिफ ज़रदारी ते क़त्ल करण की साज़िश केस में गिरफ़्तार शेख रशीद के 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड बाद जुडिशल मैजिस्ट्रेट उमर शबीर की अदालत में पेश कयो वियो। जांच ऑफिसर तरफ़ां शेख रशीद की वधीक 5 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड की दरख्वास्त कंदे चयो वियो त शेख रशीद जो वॉइस मैचिंग टेस्ट करायो वियो आहे। शेख रशीद की फोटोग्राफी टेस्ट थियणी आहे। शेख रशीद अदालत में बयान ॾींदे चयो त पुलिस जहिड़े नमूने सां मूंखे रखियो आहे उन खां बहितर आहे त मौत जी सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं मूंखे कुझु थियो त 5 माण्हू ॾोहारी हूंदा। जेकॾहिं मूंखे कुझु थियो त आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो, मोहसिन नक़वी, शहबाज शरीफ ऐं राणा सनाउल्ला ॾोही हूंदा। हुन चयो त खेसि कुर्सी सां ॿधो वियो आहे। मुंहिंजे पेरनि ऐं हथनि में रतु आहे। पटी कराई वञे ऐं अस्पताल मुंतक़िल कयो वञे। खेसि रेंजर्स जी सिक्योरिटी घुर्जे। अदालत जे हुकुम ते शेख रशीद जूं हथकड़ियूं खोलियूं वयूं। अदालत चयो त तव्हांखे जेके ज़ख़्म आहिनि उहे ॾेखारियो। जंहिं ते शेख रशीद पंहिंजे हथनि ते लॻल ज़ख़्म जुडिशल मैजिस्ट्रेट खे ॾेखारियो। अॻूणे घरू वज़ीर चयो त इमरान ख़ान जेको चयो उहो सही आहे। मूंखां सियासी तौर ते जांच थी रही आहे। मूंखां केस जी जांच नाहे कई वई। उहे मूंखां पुछी रहिया आहिनि त छा मां इमरान ख़ान जी सियासी मुहिम हलाईंदसि। मूं चयो त हा मां हलाईंदसि। पुलिस में ASI ताईं सभु इमरान ख़ान सां गॾु आहिनि।